चाचा खैरू, ओ चाचा खैरू। आओ बात तो दर भेज दे जाना हुआ। अब हुकुम कर। ओ थुला यो यार गला तो ख्याल सा ना अदब सा तो गला ने वरी थुलो करे तो न बाबा थुलो बस बात को निकरियो सना सना मैंने अरे तू केड़े कम तो टोक करना है त कडी चेंदो थुलो कडी चेंदो सनो मसलो जाए तुजो। अरे असल ओ थुलो वरी सनो वरी विचूलो चवंदा हो न। हा उहो भाऊ ॿुध हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे यार। मोजी ॻाल्हि ॿुधे हिंदाणे जहिड़ो बूथ खणी घुमे थो शकी नथो थिए। हल ख़ैर आहे ॿुध मुंहिंजे घर ॾे दोस्त आया आहिनि भला भला। पोइ मां छा कयां दोस्त आया मूं सॼो सामान वरितो आहे माना खाइण पीअण जो सॼो आइटम वठी आयो। अच्छा दावत ॾियण आयो आहे मांखे माना दावत ॾियण आयो आहे। न दावत न असल मसलो इहो त लूणु खुटी पियो आहे। इहो आइटम में लूणु विझणो हो। इहो भलाई कर त यार लूणु थोड़ो चुको आहे त भलाई कर। माना हेॾो ख़र्च कयो थी घर में ॾे जो लूणु न रखियो थी यार इहो यादि न हुयो न वियो हाणे शहर परे आहे हाणे केरु वञे। असल में मसलो इहो आहे असांजे घर में लूणु आहे ई कोन हुजे हा मां तोखे ॾेई छॾियां पाड़े जो कमु आहे महिरबानी मोला ख़ुशि कंदी ॿेरा हेॾे न ईंदो कर सुवाल जे लाइ तव्हां हेॾे वादा वादा भेदा अरे मुड़ी नथो वरी ठक 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 ठक। मां मञा थो भाऊ तोखे लूण जी ख़बर न हूंदी ओ भाभी खे ख़बर हूंदी न छो त कमकार उहा कंदी आहे। तव्हां भाभी खे चओ लूण ते थोरो ॾे कम में आहे तव्हांखे का ख़बर न आहे न भाभी खे चओ उन खे ॼाण पूरी हूंदी लूणु किथे पियो आहे। काॾे मोकारो कया मां कंहिंखे था ॾियां। असल मसलो इहो आहे बात वारी ॻाल्हि खे मञिया थो त जेको घर जो कमु कंदो आहे ख़बर हुनखे ई हूंदी आहे। अच्छा अदा मां ॻाल्हि कंदे बि शकी थियां थो जाकू गोडी मां शादी कई आहे सॼो घर जो कमु मां ई कंदो आहियां। मूंखे ख़बर आहे त असांजे घर में लूणु कोन्हे मिर्च कोन्हे छो जो सॼो संभालींदो ई मां आहियां न था घर में लूणु कोन्हे था मां राति ओ भाऊ इहो हशर मूंसां बि आहे इहो हशर में। अच्छा माना तूं बि रंड मुरी था। असल महिमान कोन आयो आहे असल मूंखे घरवारी चयो त वञ पाड़े वारनि खां लूणु वठी आहे पुराणे पैसा खुटी पिया न महांगाई चढ़ी वई आहे मां काॾे मुंहुं कारो पंहिंजो पाण वेठा आहियूं मां त घर जो बोर्ड बि चाढ़ींदो आहियां ॿुहारी बि ॾींदो आहियां छेड़ा बि मां त पिया कॾहिं कॾहिं हा और नंढड़े जा रिलका बि मां तो तो सां बि इहा ई हालत आहे। बस भई साॻी हुई सम्झो हाँ कुरान बस इहो राज़ कंहिंखे ई न ॾसी जाए हेॾे ॾिसे इश्क जूं शादियूं लाइ मोकारो हिन बि इश्क जी शादी कई मां बि मोकारो कयो इश्क जी शादी कई हाणे सॼो कमु पाण था कयूं इश्क जी शादी आहे। लूणु कोन्हे दा हेॾे तो दा मां तव्हांखे ॿाह ॿधा थो जाते तव्हांजा वॾड़ा रिश्तो करनि अबो अम्मा चाचा मामा उतो शादी कयो। इश्क जी शादी कंदव इहो ई हाल हूंदव कॾहिं लूण खां परेशान हूंदव कॾहिं ॿुहारियूं पाण ॾींदव कॾहिं छिनकार पाण ॾींदव जीअं हे भाऊ आहे मतिलबु जीअं मां आहियां भई हिकु जहिड़ा हुआ मतिलबु त मां वञा इज़त सां वञी सघे थो हाणे वधीक मुंहिंजा हालात पाण ॾिठा ई माना खिस्क सूरत पड़ा अल्हम्दुलिल्लाह ठीक है ठीक है। इश्क जी शादी